पैसा नको अॼु वञो नको वियसि असांजो सहुरो बेगर त ठरो पिया रुशिवत वठे हुते त धारिया माण्हू अचो हाणे हिते अचे हीअं करियो मूंखे पैसा वठी ॾे ठरो पिया न असां न वञूं त असांखे मार कुट करे 5 साल थिया आहिनि असांजे घर मां लोधे कढी छॾियो। सामारो लॻ राहुआबाद में माइटन वटि मुबीना बांदी ॼाणायल 2 ॿारनि सूधो 2 औरतुनि खे सामारो पुलिस बाज़ियाब कराए थाणे ते आंदो। 2 औरतुनि ऐं 2 ॿारनि खे अदालत में पेश कयो वेंदो। पुलिस ख़बर मूजिब डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट उमरकोट में 2 अलॻि दरख़्वास्त गुज़ार मंज़ूर माची ऐं शौकत माची जी दरख़्वास्तुनि ते अदालती हुकुम ते सामारो पुलिस सामारो लॻ राहुआबाद स्टाफ भरिसां माइटन वटां मुबीना बांदी ॼाणायल सलीम ज़ाल मंज़ूर माची ऐं संदसि 2 ॿार 7 सालनि जी नींगरी साजना ऐं 3 सालनि जी हनीफ़ खे साॻे हंध तां माइटन वटां औरत नवाज़ा ज़ाल शौकत माची खे पुलिस बाज़ियाब कराए सामारो थाणे ते आंदो। पुलिस मूजिब बाज़ियाब करायो 2 औरतुनि ऐं ॿारनि खे सुभाणे डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट उमरकोट में पेश कयो वेंदो। केवल राम सोच टीवी सामारो। हीअ हुई हिन वक़्त ताईं जी अपडेट। वधीक अपडेट लाइ ॾिसंदा रहो सोच टीवी ऐं लॉग ऑन रहो www.sochnetworks.com ते।